दोस्तों बाबा हिन महिल असां फ्रेश थियूं सुबुह सां सो हिन महिल असां निकिरूं पिया मीरपुर ख़ासि जे लाइ तो सॼी संगत तयार आहे बाबा रेडी हो सभु गुला रेडी हो बाबा रेडी जी बाबा सो रेडी लगा पिया हिन महिल मीरपुर ख़ासि लाइ निकिरूं पिया संगत असांखो अवल निकिरी वई आहे हली सो अल्लाह करे ख़ैर मीरपुर ख़ासि में वरी असां मुलाक़ात कयूं था फाइनली दोस्तों इन महिल असां संगत सॼे खे जॉइन कयो पाण सां गॾु त हीअ सॼी संगत असां सां गॾु हलंदी सो बाबा हिन महिल असां टंडो अलाए यार क्रॉस कयो आहे इंशाअल्लाह का ख़बर कान्हे सफ़र कंटिन्यू आहे पर बहरहाल ख़ूबसूरती चेक कयो तव्हां हलो फाइनली असां मीरपुर ख़ासि जे वेझो ई पहुता आहियूं हीअ लोकेशन आहे सॼी संगत असांजी मौजूदु लॻी पई आहे हीअ लोकेशन जेके हितां जा दोस्त हूंदा ज़रूरु ॿुधाईंदा असांखे त कान्हे ख़बर फस्ट टाइम आया आहियूं जियो संगत असांखे हिन महिल मीरपुर ख़ासि में नर्सिंग वेलकम कयो आहे महिरबानी दोस्त बि हितां जा सॼी संगत मौजूदु आहे हिन महिल हीअ चवंदा एफिल टावर छा आहे एफिल टावर अहिड़ो टावर आहे सो बाबा हाणे हलूं था अलाह ख़ैर करे बाक़ाइदे इंशाल्लाह सफ़र खे इंजॉय कंदो तव्हां बि कयो असां बि कयूं था सफ़र करण वारा असां ॾिसण वारा तव्हां इंजॉय लाज़मी कयो तो बाबा फाइनली असां ईअं सम्झो त मिठी वारे तरफ़ रवंदा आहियूं हितां जा ख़ूबसूरत मंज़र हक़ीक़त पुछो त असांजो सॼो थक ख़तमु थी वियो आहे सॼी संगत कोई क़ौमी परचम सो अञा त मज़ो अॻिते आहे सो वेट कयो अञा तव्हांखे ख़ूबसूरत नज़ारा ॾेखारींदासीं सो बसि असां सां गॾु ई रहिजो बाक़ाइदे मज़ो थियण वारो आहे हीअ सॼी संगत असां सां